वली माला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आए क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम साराया सो सचो धणी पढ़ी हमद हकीम करे पाण करीम जोड़ियूं जोड़ जहान से। जीअं त सखर आर्ट काउंसिल जी इहा रिवायत रही आहे त शाइर हुजे, अदीब हुजे या फ़नून लतीफ़ा जे कंहिं बि शोबे सां वाबस्ता शख़्स हुजे, उनखे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। अॼु उन ई सिलसिले जी कड़ीअ में असांजे पाकिस्तान जे तमामु बहितरीन लीजेंड अदाकार मरहूम महमूद सिद्दीकी साहब जी यादि में ही तक़रीब मुनक़द कई वई आहे। उन में तव्हां सभिनी खे सखर आर्ट काउंसिल जे सिंगार अली सलीम ऑडिटोरियम में अचण ते भलीकार चऊं था। सभ खां पहिरियां मां गुज़ारिश कंदुसि जेको अॼु असांजे हिन प्रोग्राम में ख़ासि महिमान आहे, उन्हनि जी जेके फ़नी ख़िदमतूं आहिनि उन्हनि ते सदारती एवॉर्ड तमगा इम्तियाज़ बि हुननि माणियो आहे ऐं उन सां गॾु केतिरा ई जेको एवॉर्ड आहिनि उहे चाहे टीवीअ जा हुजनि या स्टेज जे हवाले सां हुजनि, संदसि फ़नी ख़िदमतुनि ते हुननि खे मिलिया आहिनि ऐं असांजे लाइ तमामु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त हू अॼु असांजे हिन प्रोग्राम में असां सां गॾु आहिनि। साईं मंज़ूर मुराद साहब जन असां सां हिते मौजूदु आहिनि। मां उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त उहे मथे स्टेज ते अचनि ऐं महिमान ख़ासि जी हैसियत सां स्टेज ते विहनि। साईं मुमताज़ बुखारी साहब जन खे गुज़ारिश कंदुसि त उहे बि स्टेज ते अचनि ऐं विहनि। मां गुज़ारिश कंदुसि वफ़ा दिलदार जेको ड्रामा शोबे जो कन्वेनर आहे उहे बि स्टेज ते मथे अची विहनि। मोहतरम मुमताज़ लकी साहब जन बि असां सां मौजूदु आहिनि, उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त उहे बि स्टेज ते अचनि। ऐं सभ खां पहिरियां प्रोग्राम जो आगाज़ करण खां अॻु मां सुहेल अहमद खे गुज़ारिश कंदुसि त उहो अचे ऐं तिलावत कलाम पाक करे। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين صدق الله العلي العظيم। जज़ाकल्लाह। धरती आहे उहा तमामु ख़ासियतुनि हुस्नाकियुनि, उन्हनि में शाइर हुजनि, अदीब हुजनि, वली हुजनि, औलिया हुजनि, उन्हनि सां मालूमाल आहे। पर असांजे सिंध धरतीअ जी मिटीअ मां जनमु वठंदड़ केतिरा ई अहिड़ा माण्हू आहिनि जन मुल्क में पंहिंजो नालो रोशन कयो आहे। ऐं अॼु ही जेको मोहतरम महमूद सिद्दीकी साहब जन जी यादि में हिते प्रोग्राम कयो वियो आहे, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उहो असांजे मुल्क जो तमामु घणो माना हिकिड़ो लेजेंड अदाकार हो ऐं उन पंहिंजी फ़नी ख़ासियतुनि सबबु मुल्क जो नालो रोशन कयो ऐं असांखे फ़ख़्रु आहे त हू असांजे सखर सां तालुक़ु रखंदड़ शख़्सियत हो। ऐं उन्हनि जा ड्रामा तव्हां सभिनीनि ॾिठा हूंदा, टीवी हुजे, फिल्म हुजे, वॾी स्क्रीन हुजे, उर्दू ड्रामा हुजनि, सिंधी ड्रामा हुजनि, हुन पाण मंझरायो ऐं उन केतिरा ई एवॉर्ड हासिलु कया। उन ते वधीक असांजा जेके महिमान आहिनि उहे ॻाल्हाईंदा। ऐं सभ खां पहिरियां मां गुज़ारिश कंदुसि असांजे ड्रामे जे शोबे जे कन्वेनर वफ़ा दिलदार खे त हू अचे ऐं आयल महिमाननि खे आजियाणो पेश करे। वॾी महिरबानी। हिते मौजूदु जेके असांजा महिमान गिरामी आहिनि, स्टेज ते वेठा आहिनि, मंज़ूर मुराद साहब, बुखारी साहब, मुमताज़ लकी साहब ऐं पंडाल में वेठल सभिनी खे दिलि जे गहराइनि सां वेलकम चऊं था। सिंध धरतीअ जे तमामु क़दीमी शहर सखर ऐं पुराणे सखर जे कुख मां जनमु वठंदड़ हिकु मोहतरम शख़्सियत ऐं तमामु वॾे आर्टिस्ट
महमूद सिद्दीकी साहब जी याद में ही प्रोग्राम जेको असीं मुनक़द कियो आहे, हुन जूं केतिरियूं सलाहियतूं आहिनि रहियूं आहिनि, केतिरा हुन ड्रामा कया ऐं केतिरा हुन एवॉर्ड खयां। हुन जी शख़्सियत ते मां इन करे नथो ॻाल्हाए सघां जो हुन सां मूं कॾहिं बि फील्ड जे हवाले सां कमु न कयो, असां जूनियर आहियूं। पर हिते मौजूदु असांजो मंज़ूर मुराद साहब जंहिं ज़िंदगी जो तवील अरसो उन सां उर्दू ऐं सिंधी ड्रामनि में गॾु कमु कयो, हुन जा कुलीग रहिया, हुन जा साथी रहिया, दोस्त रहिया, जेके बि पिण हिते मौजूदु आहिनि ऐं महिमान ख़ासि जी हैसियत सां मां दिलि जे गहराइनि सां अवां सभिनी जो ममनून ऐं मशकूर आहियां। ख़ासि करे मंज़ूर मुराद साहब जो जन असांखे सुठी मोट ॾिनी, प्यारु ॾिनो, असांजे लाइ टाइम कढी ऐं हिकु लीजेंड एक्टर जे लाइ उन ते ॻाल्हाइण जे लाइ टाइम कढी कराचीअ खां हिते पहुता आहिनि। दिलि जे गहराइनि सां उनखे आजियां बि चऊं था पिया ऐं हिकु दफ़ो ॿीहर उनजो शुक्रियो अदा कयूं था। मां तमामु दोस्तनि जो ममनून ऐं मशकूर आहियां जन हिन प्रोग्राम में शिरकत करे असांजो मान मथां कयो आहे। थैंक यू सो मच। वॾी महिरबानी साईं। महमूद सिद्दीकी साहब तमामु बहितरीनु अदाकार हो। हुन आवाम जे दिलनि में त पंहिंजी जाइ ठाही, पर उन सां गॾोगॾु हुन सां जेके वाबस्ता माण्हू हुआ, उन जा दोस्त हुआ, उन जा रिश्तेदार हुआ, उन्हनि में बि हू हिकु मोहबत जो मर्कज़ हूंदो हो। असां वटि उन्हनि सां ई हिकिड़ो सलाह ॾियल उन्हनि जो दोस्त मुमताज़ लकी साहब मौजूदु आहे, जेको पाण सीनियर अदाकार आहे सिंधी, उर्दू ऐं पंजाबी फिल्मुनि जो। उनखे गुज़ारिश आहे त उहो अचे ऐं महमूद सिद्दीकी साहब जे हवाले सां पंहिंजा वीचार वंडे। आज का दिन मेरे लिए बहुत स्पेशल दिन है, वेरी स्पेशल डे। जब आर्ट काउंसिल से बुखारी साहब की तरफ से ये पैगाम मिला कि आपने महमूद सिद्दीकी साहब के बारे में कुछ बातें कहनी हैं, क्योंकि एक वक्त मेरा उनके साथ इस शहर के हवाले से गुजरा है। अगर अदाकारी की बात करूं तो मेरी वो औकात ही नहीं, मेरी वो जुर्रत ही नहीं कि मैं इतने बड़े कद आवर फनकार के बारे में कुछ अल्फाज कहूं। लेकिन जब आपने बुलाया है और जो कुछ मैं जानता हूं तो उसके बारे में कहना बहुत ज़रूरी है। किसी को शायद इस बात का इल्म नहीं कि अदाकारी के अलावा सबसे पहले एक होटल बना अली बाबा के नाम से। उस होटल में हम जाकर उठते बैठते थे। चूँकि बड़ी पारा सिफ्त किस्म की उनकी आदतें थी, एक जगह रुकने वाले नहीं थे, बेतकल्लुफ़, मिलनसार, इंतहाई शाइस्ता और जद्दोजहद के यानी इतने हामी कि किसी चीज़ को यार ये करना है तो बस ये करना है। तो फिर क्या हुआ कि पीपल्स पार्टी का दौर था, फेडरेशन बन रही थी, स्टूडेंट फेडरेशन। मैं पहले से वहाँ पर मेरा ओहदा था। तो जब महमूद सिद्दीकी साहब भी स्टूडेंट फेडरेशन में आ गए, हमारे साथी बन गए, तो मुलाकातों का सिलसिला यहाँ से शुरू हुआ। और क्योंकि सियासत से उनका बड़ा लगाव, तो अक्सर उनकी शक्ल जो थी, मैं कहता था यार थोड़ा सा अगर लाइट कम करूँ तो भुट्टो साहब जैसी शक्ल है आपकी, देख ले आप। कि मैं कहता था आप भुट्टो साहब लगते हैं यार। कह लगे नहीं यार वो तो बहुत बड़ा लीडर है, मैं कैसे भुट्टो लग सकता हूँ, लेकिन हम शक्ल तो हो। फिर निशात सिनेमा पर हम बैठते थे, वहाँ से शौक़ हुआ उन्हें वकालत का। कह लगे यार ये बस ये गरीबों के साथ बड़ा जुल्म हो रहा है, सब कुछ हो रहा है, मैं वकील बनूंगा। चैम्बर बना लिया, वकील बन गए। 2 महीने बाद ही वापस आ गए। कहने लगे मैं वकालत नहीं कर सकता, इसलिए कि सारा कुछ झूठ बोलना पड़ता है, सच को झूठ और झूठ को सच करना पड़ता, मैं इसके काबिल नहीं हूं। अच्छा, बहुत सारी बातें ऐसे कि जो मुझे भी दी तो मैंने उन्हें नोट कर लिया है। अक्सर बैठकर मुल्की मामलात
اور غربت کی طرف اور ملکی حالات کی طرف بات دیکھتے تھے، کیونکہ جب بھٹو صاحب کی حکومت سے پہلے بڑا یہاں پہ گم و گو کی حالت تھی، سیاسی ہلچل تھی، تو اس زمانے میں بہت پریشان نظر آتے تھے. الگ سوچ تھی، انداز الگ تھا، پارا صرف طبیعت تھی، کہیں ٹھہرنے والی نہیں، مکمل اسٹائلش. آپ سچ پوچھے تو ان کے سگریٹ پینے کا اسٹائل آپ دیکھیں، بہت سارے لوگوں نے اس کو کاپی کیا کہ نہیں یار محمود صدیقی کی طرح سے ہم سگریٹ پئیں گے. اچھا، مذہبی گھرانہ تھا تو بابا صاحب اکثر یہ کہتے تھے بھائی تجھے عالم بننا ہے. وہ کہاں انہوں نے عالم بننا تھا، نہیں. پھر کیا ہوا کہ ایک دن کہنے لگے یار میں ریڈیو پہ اپنی آواز کو آزماتا ہوں. اچھا، اس وقت تک میرا شوبز سے کوئی واسطہ نہیں تھا. ہم اس کے ایک تو سکر شہر کے ناطے ان کی ایکٹیویٹیز کو دیکھتے تھے، پھر وہ ہمارے ساتھ بیٹھتے تھے تو محبتوں میں اضافہ ہوتا رہا. انور کھوکر صاحب وہ بھی ہماری گینگ کے دوستوں میں سے تھے، پھر وحید سرور، دشاد سورنا والے، یہ بھی سب ہمارے ساتھ ہی ہوتے تھے. کہہ رہے میں نے ریڈیو اناؤنسر بننا ہے. ریڈیو اناؤنسر بغیر تو پاس ہو گئے، آواز میں بیس تھا، ایکسپریشنز کے ساتھ اپنی بات کو کرنا، اس کو اڈاپٹ کرنا بڑی بات ہوتی تھی. وہاں پر ایک دم ہو گئے، سلیکٹ ہو گئے، کام کرنے لگے. کچھ دن بعد ایک ڈرامہ بن رہا تھا جو ابھی بتایا میرے دوست نے. اچھا، وہ ڈرامہ اس میں عبد الکریم صاحب نے انہیں سلیکٹ کر لیا. ہم نے بولا مٹھائی کھلائیں. مٹھائی کھائی، سب کچھ جو ہے ڈرامے میں شروع ہو کے لگ گیا. وہ کام شروع کرنے کے بعد انہوں نے اپنی زندگی کا مقصد اداکاری بنا لیا. کام کرتے رہے اور اتنا کچھ کام کیا کہ ان کے نام کے ساتھ کامیابی لگنے لگی. لوگ ان کا ویٹ کرنے لگے کہ جب ڈرامہ آتا تھا، رانی جی کہانی، کارواں، وہ دلی والی وہ جو لڑکی جو مائی تھی وہ اس ٹائپ کی، دوست نما فرشتہ جیسا ہوتا ہے نا، فرشتہ نما دوست، یہ کوالٹی ان میں تھی. سچے تھے اور کسی چیز سے بیزار ہو جانا بڑا ان کو پڑا تھا. اگر کوئی مزاج کے مطابق بات نہ ہوئی نا تو بیزار ہو جاتے تھے. ایون کہ اگر ہم بیٹھے ہماری بھی کوئی بات بری لگی تو اٹھ کے بائک آؤٹ کر کے ہمارے ہی چلے جاتے تھے. اخباری نمائندے بن گئے. بیگم نصرت بھٹو صاحب نے ایک اخبار نکالا ہلال پاکستان، اس میں ایز اے رپورٹر کام کرنا شروع کر دیا. غرض یہ کہ ایک ایسی ہستی جو ہماری سکھر کی پہچان بن گئی، ایک ایسا آدمی جس نے اداکاری کو جلا بخشی اور سکھر کے لوگوں میں یہ شوق ہم جیسے لوگوں میں پیدا ہوا کہ اداکاری ہم بھی کر سکتے. جب محمود بھائی کر سکتے تو ہم کیوں نہیں کر سکتے. پھر نام ہوتا رہا. اللہ تبارک و تعالیٰ نے اتنا کچھ کیا کہ ان کی ایک سیریل ایسی ہوئی کہ پھر وہ دیواروں کے نام سے اس کو اردو میں کیا گیا، وہ بھی کامیاب ہوئی. تو بس میں یہ اتنا ہی سمجھتا ہوں کہ محمود صدیقی کے بارے میں کیا کہا جائے. وہ بس آج ہم میں ہے نہیں نا، لیکن وہ ہے. وہ اس لیے ہے کہ آج ہم اس کو یاد کر رہے ہیں، اس کے ساتھ ہیں، وہ ہمیں یہیں کہیں موجود ہیں. پھر کیا ہوا کہ کہہ رہے بابا یہ بہت پیسہ کماتے ہیں ٹی وی والے، اب میں اپنی سیریل بناؤں گا. ادھر سے ہوٹل وائنڈ اپ کیا، سب کچھ کرنے کے بعد ایک ہینڈسم اماؤنٹ اس دور کا 20-25 لاکھ روپیہ جمع کیا. چلے گئے نہلے پہ دہلا انہوں نے بنایا. نہلے پہ دہلا بنایا تو وہ جو ایس ٹی این جو تھا وہ کچھ خود یا تو تھا حالات کا شکار یا وہ بدنیت تھا. اس شخص نے 3 دفعہ اس کے نہلے پہ دہلے کو 3 دفعہ ریپلے ہوا اور اسے کمایا. اس کو ایڈس ملے، ایڈورٹائزمنٹ ملی، اس سے بہت اچھے پیسے کمائے. لیکن اس کو 10-12% سے آگے دینے کے لیے تیار ہی نہیں ہوا. یعنی سفارشیں بھی کرتا رہا، ادھر بھی کیا جو سیاسی سفارش. لیکن اس شخص نے اس آدمی کو بالکل ناکارہ کر دیا اور اس کی یہ صدمہ اس کے دل پر آ گیا کیونکہ اس کی شخصیت متاثر ہوئی. قرض لے کر اس ڈرامہ تو بنا دیا لیکن قرض لے کے بخاری صاحب لوگوں کے جو آرٹسٹ تھے ان کے پیسوں کو ادا کیا. کسی کا اپنے اوپر انگلی نہیں اٹھنے دی، ان سب لوگوں کو فارغ کیا. اور خود ایک دن ایسا ہوا 14 اگست شاید 2000 اس پہ ہارٹ اٹیک ہوا.
जब हार्ट अटैक हुआ तो वो हम में नहीं रहा। जब वो हम में नहीं रहा तो आज भी इस बात का एहसास होता है कि काश वो हमारे साथ होता, तो फिर जब हमने काम शुरू किया उसको देख के तो हम भी शायद उससे कोई मुस्तफ़ीज़ हो जाते। बस कुछ नहीं, जब उसका जो आखिर में वो आंसू ही देकर चला गया, बेशुमार आंखों में उसके लिए आंसू थे। ये उसकी सच्चाई थी कि उसके लिए जब आंखों से आंसू टपके होंगे तो आप समझते वो कितने दिलों पे राज करता था। बेशुमार दिलों पे राज करने वाला महमूद सिद्दीकी आखिर हज़ारों मन मट्टी के नीचे दब गया। सच्चा था, मिलनसार था, दोस्तनुमा फरिश्ता था। कल भी दिल में था, मरते दम तक याद रहेगा। वो जिंदा है, उसका फन जिंदा है। वो मिसाल था, वो बेमिसाल था। वो मिसाल था, वो बेमिसाल था। वो जिंदा है, वो जिंदा है, वो जिंदा है। शुक्रिया। वॾी महिरबानी मुमताज़ लकी साहब। ऐं हू वाकई असांजे दिलनि में अॼु बि ज़िंदा आहे। जीअं भिटाई साहिबु चयो त कातिब लिखियो जीअं लायो लाम अलफ़सी, असां सॼण तीअं रहियो आहे रूह में, ऐं हू सदाईं असांजे दिलनि में रहंदो। ऐं हाणे मां असांजे हिन तक़रीब जे महिमान ख़ासि जेको पाण तमामु बहितरीन तबियत जो मालिक, तमामु बहितरीन शख़्सियत जो मालिक ऐं तमामु बहितरीन अदाकार आहे। ऐं जीअं तव्हांखे मां पहिरियों बि ॿुधायो त हू सदारती एवॉर्ड याफ़्ता अदाकार आहे ऐं असांखे इन्हनि ते बि फ़ख़्रु आहे। मां हिन शेर सां उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त हू बि अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि त छा न शख़्स में आहे, काथे सो अक्स में आहे, तबरेज़ जी आहे सोहबत, रूमी बि रक़्स में आहे। साईं मंज़ूर मुराद साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम साईं मुमताज़ बुखारी साहब, मोहतरम वफ़ा दिलदार साहब, लकी साहब ऐं साम्हूं वेठल जेके मुंहिंजा मौज़ज़िन, तव्हां सभिनी खे मुंहिंजो सलाम। हाणे मूं जहिड़े नंढड़े आर्टिस्ट खे घुरायो अथनि त मां महमूद सिद्दीकी साहब ते कमेंट्स कयां। मुंहिंजी मजाल न आहे जो मां माना हेॾे वॾे आर्टिस्ट ते मां ॻाल्हायां। महमूद साहब पंहिंजे फ़नी सफ़र जी इब्तिदा 70 जी ॾियाई खां कई ऐं लकी सही चयो त पहिरीं हिते स्टूडेंट पीपल्स स्टूडेंट कल्चरल विंग में हूंदा हुआ। हुन खां पोइ कुझु अरसो वकालत कयाऊं। हुन खां पोइ जॾहिं मुमताज़ भुट्टो साहब वफ़ाक़ी वज़ीर मवासिलात हुया त महमूद साहब मूंखे पाण ॿुधायो त मूंखे हुनखे PNC में पाकिस्तान नेशनल शिपिंग कॉर्पोरेशन में जॉब हुयो। पर जॾहिं ज़िया जी आमरीअत आई, जनरल ज़िया जी आमरीअत आई पाकिस्तान में ऐं पीपल्स पार्टी भुट्टो साहब जी पार्टी हुकूमत खे ख़तमु कयो वियो त पोइ हिननि सभिनी दोस्तनि खे जिन खे बि नौकरियूं मिलियूं पीपल्स पार्टी जे दौर में, उन्हनि खे हुतां नौकरियुनि तां कढियो वियो। उन खां पोइ महमूद साहब जेको हिलाल पाकिस्तान अख़बार में कुझु अरसो सब एडिटर जे तौर ते कमु कयो, रिपोर्टर कोन हुयो, सब एडिटर हुयो। ऐं इन दौरान पाकिस्तान टेलीविज़न ते अब्दुल करीम बरू साहब खे हुकुम मिलियो त भई हाणे तव्हां पंहिंजा रीजनल ड्रामा बि कयो। त उन सिलसिले में बलो साहब खे सिंधी चेहरनि जी ज़रूरत हुई जेके भरपूर क़िस्म जी शख़्सियत रखंदड़ हुजनि। त उन दौर में साईं जंहिंजी महमूद साहब जी मुलाक़ात थी बलो साहब सां, ऐं एक्चुअली उन जी शख़्सियत अहिड़ी ख़ूबसूरत हूंदी हुई महमूद जी जो जेको माण्हू हुन सां हिकिड़ो दफ़ो मिलंदो हो त फॉर एवर उन जो थी वेंदो, अट्रैक्शन हूंदो हिकिड़ी हुनजी पर्सनैलिटी में, मिठाण हूंदी हुनजी। जीअं माण्हू मिठाण न छिकबो आहे, शुगर जो मरीज़ को हूंदो आहे त मिठी शइ ॾिसंदो आहे त दिलि चवंदी आहे त मां खाई वठां। सो हुनजी पर्सनैलिटी में उहा मक़नातीसी ताक़त हूंदी। पोइ बलो साहब हुनखे ऑफर कयो ड्रामे लाइ ऐं हुन पहिरियों PTV जो ड्रामो कयो बदमाश, जंहिंमें उनजी हीरोइन हुई ग़ज़ाला रफ़ीक साहबा। पोइ इहो सिलसिलो जेको हलंदो रहियो 70 जी ॾियाई खां पोइ कंटिन्यू हू
ड्रामा कंदो रहियो, मुख़्तलिफ़ ड्रामा 80 ताईं सिंधी ड्रामा कंदो रहियो। उन खां पोइ हिकिड़ो दौरु आयो जंहिंमें हिकिड़ी नई खेप आई, जंहिंमें मुंहिंजी एंट्री थी, गुलाब चांडियो साहब उन जी एंट्री थी। उन दौर में एम ए राजा हुयो, 5-6 ॿिया नवां आर्टिस्ट एंटर थिया पाकिस्तान टेलीविज़न ते। बाक़ाइदे ऑडिशन वरिती वई आर्टिस्टनि खां, उन खां पोइ असांजी सिलेक्शन थी वई। अच्छा, इहो उहो दौरु हो जॾहिं अब्दुल कादिर जूनेजा साहब लिखणु शुरू कयो ड्रामा। राणी जी कहाणी उन खां लिखाई वई। त राणी जी कहाणी में सॉरी राणी जी कहाणी में महमूद साहब कोन हुयो, छाकाणि हुन में सेकंड लीड कैरेक्टर मुंहिंजो हुयो, मंसूर बलोच साहब बि हुयो, मां बि हुउसि। त राणी जी कहाणी जॾहिं लिखी वई त पोइ उहा सुपरहिट थी वई। हाणे हेडक्वार्टर वारनि खे उन वक़्त में हिकिड़ी अजीब सिंध में अजीब अफ़रा तफ़री हुई, छाकाणि जो भुट्टो साहब जी गवर्नमेंट ख़तमु थी, भुट्टो साहब जेल में हुयो, हुनखे जेको सुप्रीम कोर्ट लाहौर जे तरफ़ां सज़ाए मौत अनाउंस थी वई। त सिंध में हिकिड़ी बेचैनी हुई, उनखे कीअं ख़तमु कजे। त हेडक्वार्टर वारनि प्लान कयो त बाबा इहो जेको सिंधी ड्रामा सीरियल आहे राणी जी कहाणी, इन खे तव्हां उर्दू में कयो, हिकिड़ो उर्दू में कयो, उन में सिंधी फ्लेवर ॾियो। त इहा जेका जेको आहे हिकिड़ी नई शइ पैदा थींदी, जंहिंसां सिंध मां इहा बदअमनी बि ख़तमु थींदी ऐं थोरो माण्हुनि में हिकिड़ो सुठो इमेज ठहंदो। पोइ साईं इहो हुकुम थियो अब्दुल कादिर जूनेजे खे, हुन लिखणु शुरू कयो ऐं बलोच साहब जने हारून रिंग साहब हुनखे डायरेक्ट कयो। ऐं उहा जॾहिं सीरियल हली, उन में महमूद सिद्दीकी साहब सिर्फ़ु 2 किस्तनि में आहे, कांबू ख़ान जो किरदारु अथसि, धाड़ेल थो थिए। अच्छा, उहा जॾहिं सीरियल हली त हिकिड़ो तहलको पूरे पाकिस्तान में मची वियो त हीअ हिकिड़ो नए फ्लेवर सां ॻाल्हि हुई। सभु आर्टिस्ट जेके हुया उर्दू त ॻाल्हाइनि पिया, चयो सॉरी टू से, मां इहो इन करे थो चवां, लकी मुमताज़ वेठो आहियां स्टेज ते, ॿिया बि दोस्त वेठा आहिनि। जॾहिं असां उते PTV ते पंहिंजा जेके उर्दू प्रोड्यूसर हूंदा हुआ, उन्हनि खे चवंदा हुआसीं त भई असांखे तव्हां उर्दू ड्रामनि में कमु ॾियो। उहो हैदर इमाम रज़वी हुजे, कासिम जलाली हुजे, जेके बि उन वक़्त में काज़िम पाशा हुजे, जेके बि उर्दू प्रोड्यूसर उन वक़्त में कमु कंदा हुआ, उहे असांखे अवॉइड कंदा ऐं चवंदा त भई वो आपका तलफ़ुज़ सही नहीं है। पोइ असांजो जहिड़ो उन्हनि सां इहो हूंदो त भई छा जेके लाहौर मां जेके ड्रामा था हलनि सेंटर था, छा उन्हनि जो तलफ़ुज़ जेको आहे दहली जी ज़बान जो आहे, या जेके बलूचिस्तान था उर्दू ड्रामा था हलनि, छा उहा ॿोली ॻाल्हाईंदड़ जेका दहली जी आहे, जो असांजो जेको तव्हांखे उर्दू ॻाल्हाइणु पसंदि कोन थो अचे। त पोइ इन रिएक्शन में पोइ उहा शइ ठही दीवारे, जंहिं वाजट वॼाए छॾिया ऐं कराची ऐं पूरे पाकिस्तान जा रस्ता बंदि थी वेंदा। जेॾी महिल बि दीवारे जो एपिसोड हलंदो हो, पूरो पाकिस्तान बंदि थी वेंदो। ऐं उन खां पोइ महमूद साहब उन में पंहिंजो ज़बरदस्त किरदारु कयो। अजीब हिकिड़ो जेॾी महिल हुनखे गेटअप थी बीठो त लॻो त वाक़ई धाड़ेल आहे, जेॾी महिल ॻाल्हाए थो तव्हांखे फील थींदो त हू धाड़ेल आहे। उन खां पोइ महमूद साहब खे जेको वॾो टर्न मिलियो, उहो हिन खां पोइ फौरन नूरुल दाशा जो ड्रामो हो जंगल, जंहिंमें हुन हिकिड़े अहिड़े असांजे सिंधी वॾे टिपिकल मिडिल क्लास न बल्कि हाईली अपर क्लास लेवल जे हिकिड़े जागीरदार जो कैरेक्टर कयो, रईस अली नवाज़ ख़ान। हुनमें हुन जूं 3-4 शादियूं ॾेखारियल आहिनि। ऐं उहो माण्हू यंग टू ओल्ड कैरेक्टर हुन में कई। जॾहिं यंग कैरेक्टर करे जॾहिं ओल्ड में आयो त मूंखे यादि आहे जॾहिं हुनखे सल्यूशन चहिरे ते हणंदा, जीअं हुनजे चहिरे में पोड़ाइप ज़ाहिर थिए, गेटअप कंदा हुआ, त हुनजो पूरो चहिरो, हालांकि महमूद उन वक़्त में एॾी वॾी एज कान हुनजी, हुन सॼो चहिरो घुंझजी वेंदो, बाक़ाइदे ईअं लॻंदो तव्हांखे त 80 सालनि जो पोड़ो वेठो आहे। ऐं सुबुह साण उहो गेटअप करे वेठो हूंदो। पोइ जेॾी महिल रिक्वायरमेंट थींदी प्रोड्यूसर खे हुनखे छॾींदो हो, हारून साहब त बाबा हाणे अचु सीन कर। उहो सॼो ॾींहुं हुन गेटअप में वेठो हूंदो। ऐं जॾहिं उहो महमूद जॾहिं जंगल में किरदारु कयो त तव्हां उहो हींअर यूट्यूब ते मौजूदु आहे ड्रामो, ऐं ॾंदे आङुरियूं थियूं अची वञनि त यार एॾा वॾा परफॉर्मर असांजी सिंध पैदा कया आहिनि। मां त हैरान थींदो आहियां जॾहिं मां महमूद जो उहो कैरेक्टर ॾिसंदो आहियां त हल केॾो वॾो आर्टिस्ट आहे। इहे उहे आर्टिस्ट आहिनि जिन खे असां बरे सगीर जे कंहिं बि वॾी आर्टिस्ट जे साम्हूं बीहारे सघूं था।
ऐं वरी साईं अॻिते हलो त कारवां ड्रामो महमूद साहब जो, उन में बि हिकिड़े टिपिकल वॾे जो कैरेक्टर महमूद साहब जो। हिकिड़ो प्ले महमूद साहब कयो जंहिंमें हुन जनाह से कायद तक, साईं हाणे जनाह से कायद तक, उन में उन नेहरू, जवाहरलाल नेहरू जो किरदारु कयो आहे। जॾहिं करे गेटअप करे आयो, टोपी पाए आयो, त असांजो हिकिड़ो आर्टिस्ट हो मलिक अनोखो साहब, लकी साहब आपने बहुत पुराना आर्टिस्ट साहब ने सिंधी फिल्मों का भी, वो तो पैरनि ते किरी वियसि, जी बाबा तव्हां इंडिया मां कॾहिं आया आहियो त नेहरू साहब, गेटअप में तव्हांखे लॻंदो त बाक़ाइदे नेहरू साहब आहे, हालांकि उनजी शख़्सियत, हुनजी अपीयरेंस जेको हो भुट्टे साहब जहिड़ो हो। ऐं मूंखे ख़ुशी थी आहे जेकॾहिं उहो भुट्टे साहब जो कैरेक्टर हुन खां कराईंदा, पर न उहो साजिद हसन खां करायूं, उहो बि महमूद साहब जी वफ़ात खां पोइ। त माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझ अचे बुए बहार जी, त इहे हुनजी शख़्सियत बागो बहार हूंदी। जॾहिं बि वेहंदा हुआसीं त टहिकड़ा हूंदा, हुन जूं ॻाल्हियूं, हुन जा लतीफ़ा ऐं दोस्तनि सां कचहरियूं। मूंखे यादि आहे त महमूद साहब पंहिंजूं ज़ाती प्रोडक्शन्स बि ठाहियूं, नेले पे दाला त काफ़ी पोइ ठाहे हुई। पहिरीं जॾहिं प्राइवेट प्रोडक्शन जी इब्तिदा थी त मां, महमूद सिद्दीकी साहब, रशीद ख़ास खेली, रशीद सूमरो, असां साईं मुमताज़ साईं, असां प्राइवेट प्रोडक्शन जा पायोनियर्स आहियूं। पाकिस्तान में प्राइवेट प्रोडक्शन जा पायोनियर्स सिंधी आहिनि। सो असां इब्तिदा कई त भई हाणे असीं शुरू था कयूं। उन में महमूद साहब पहिरीं हिकिड़ो राना शेख जॾहिं पाकिस्तान टेलीविज़न जी हुई MD, तो उन्हें महमूद साहब की चो आप बनाए सिंधी प्लेस बनाए, वो हम चलाएंगे। तो महमूद साहब उन दौरान हिकिड़ो सिंधी ड्रामो शूट कयो पंहिंजो अलॻि सां प्राइवेट प्रोडक्शन, पर उहो न हलायूं। जॾहिं STN आयो त पोइ असां सभिनी संदरा बदर भई हाणे ठाहींदासीं। मां बि लॉन्ग प्ले ठाहियो, महमूद बि ठाहियो, सलाउद्दीन बि ठाहियो, यार मोहम्मद शाह बि ठाहियो, रशीद ख़ास खेली बि ठाहियो। उहे ऑनियर थी विया, पर उन्हनि मां अनवर इक़बाल बि असां सां गॾु उन बि ठाहियो। अच्छा, उन्हनि मां पैसा सिर्फ़ु अनवर इक़बाल खे ई मूंखे मिलिया लॉन्ग प्ले, उहो इन करे जो बदर खलील साहब आहे, असांजी तमामु वॾी आर्टिस्ट, उते जॉब कंदी STN ते। उन मूंखे ख़ामोशी सां कन में हिकिड़ी ॻाल्हि कई, बेटा बात सुने, वो अनवर इक़बाल भी 2 गाड़ियाँ भर के लाया था यहाँ पर बंदों की, तो कोई आप भी थोड़ा शोर शराबा करिए, आपको तो मिल जाएंगे पैसे। सो मां त उते कोप चांहि जो पीतो पे, मां जो कोप खणी ज़ोर सां ज़मीन ते आहियो, पूरी ऑफिस में कड़कड़ थी वई। MD उन्हनि जो अची वियो, छा आहे छा? मुझे क्या क्या है, आप क्या समझा है आर्टिस्टों को? हम गधे हैं कि आप हमें यूज़ करके टिश्यू पेपर की तरह फेंक देते हैं? ये क्या हुआ आपका? मुझे फिर हम 4 महीने हो गए, लॉन्ग प्ले के पैसे नहीं मिले, आप क्या हुआ? नहीं आप बैठे, हम आपको अभी बना के दे रहे हैं, मुझे अभी चाहिए। तब वो मां वठी सलाउद्दीन बि वठी विया। पोइ महमूद सिद्दीकी साहब खे मिली विया। पोइ वरी महमूद सिद्दीकी साहब हिकिड़ो नेले पे दैला या सीरियल ठाहे, असां मना कयूं सां पिया, साईं न ठाहिजो, पर हो उनखे जुनून हो, हिकिड़ो इश्क़ हुयो पंहिंजे कम सां। उन ठाहियो, ॾाढी कामयाबु फिल्म उहा टेली सीरियल वई, 26 किस्तनि जी हुई मुंहिंजे ख़्याल में, या शायदि 13 किस्तनि जी हुई, एतिरी टोटल तक़रीबन। सो उहे पैसा उनखे न मिलिया महमूद खे, जेका वॾी ज़्यादती। ऐं उन खां पोइ महमूद साहब बीमार थी पियो। महमूद साहब हिकिड़ी सिंधी फीचर फिल्म ठाही यार मोहम्मद शाह सां गॾिजी, अली गौर, वफ़ा जे करे तव्हांखे यादि हूंदो। बहरहाल हिकिड़ो वॾो, तमामु वॾो आर्टिस्ट हो। जॾहिं महमूद साहब सीरियल ठाही, माशी तौर ते सफ़ा बेहाल थी वियो, त हुन पंहिंजे शांति नगर वारे घर में दुकान खोलियो। मां शफ़ी मोहन शाह गॾु हुयासीं। शफ़ी मूंखे चयो त मंज़ूर साहब महमूद साहब अॼु गुज़ारे वियो।
सो पाकिस्तान में इहा असांजे टैलेंट जी वैल्यू आहे। फ़नकार जेतिरो कमु कयो एतिरा अवॉर्ड कया हुन माण्हू, बेस्ट एक्टर जो अवॉर्ड कयईं। ऐं इराक में जेको इंटरनेशनल ड्रामा फेस्टिवल थियो महमूद साहब खे उतां बि बेस्ट एक्टर जो अवॉर्ड मिलियो हो। 170 मुल्कनि जा ड्रामा वियल हुया, उनमें पाकिस्तान टेलीविज़न जो को ड्रामो वियो जंहिंमें महमूद साहब खे बेस्ट एक्टर जो अवॉर्ड मिलियो। बस अल्लाह हुनखे जन्नत नसीब करे। तमामु वॾो माण्हू। ऐं मूंखे यादि आहे त जॾहिं हुनखे अटैक थियो, एक्चुअली हू पंहिंजी वाइफ जे गुर्दे जी पथरी लाइ उन ॾींहुं अस्पताल वञिणो हो। भाभी पमला जी हुनजी 2 शादियूं हुयूं। हिकिड़ी त पंहिंजी ॾाॾे पोटी बि असांजी पाकिस्तान टेलीविज़न जी पुराणी आर्टिस्ट हुई 70 जे ॾहाके जी, महमूद साहब जी हीरोइन बि रही बिमला बाजी। उन जी गुर्दनि जी पथरी जी ऑपरेशन हुई। उन ॾींहुं हुनखे अटैक थियो ऐं पहिरियों इतलाह मूंखे गुलाब साहब खे असांखे कयो वियो। असां बि उनजे भाउरनि सां गॾु अदा महमूद सां गॾु उनखे खणाए वियासीं आगा खान अस्पताल में। आगा खान अस्पताल वारनि त 12 ॾींहं घटि में घटि 12 ॾींहं हुनखे वेंटिलेशन ते रखियऊं ऐं डेली असांखे इहा उमेदु ॾियारींदा आगा खान वारा त बसि हू ठीकु हो रहे, ठीकु हो रहे, ठीकु हो रहे। ऐं महमूद साहब ठीकु कोन थियो। असां सभिनी खे सोगवार करे हली वियो। ऐं पोइ उन्हनि हेॾो वॾो बिल ॾिनो जेको ॾाढी मुश्किलनि सां उन्हनि खे अदा कयो वियो। बहरहाल तमामु वॾो अज़ीम आर्टिस्ट। ऐं सुठो थियो महमूद साहब हली वियो, छाकाणि जो हिन दौर में हुजे हा न महमूद साहब अञा वधीक ॾुखारो थिया। जेका हालत असांजे सिंधी चैनल्स जी आहे, असांजा सिंधी चैनल्स पंहिंजे फ़नकारनि खे सम्झनि था हारी नारी आहिनि। उहा वॾेर की सोच आहे उन्हनि जी। ऐं बसि हू पाण त वरपति थी विया आहिनि। असांजा आर्टिस्ट वीचारा उन्हनि खे छड़नि हारियुनि वांगुरु कमु करे उन्हनि खे कमाए खाराइनि पिया। सैल्यूट यू महमूद साहब, ज़िंदाबाद। जन्नती माण्हू अल्लाह तव्हांखे जन्नत नसीब करे। अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी साईं मंज़ूर मुराद साहब। ऐं हींअर मां गुज़ारिश कंदुसि असांजे सखर आर्ट काउंसिल जे सदर मोहतरम मुमताज़ बुखारी साहब जन खे त उहे अचनि ऐं मामून सिद्दीक़ साहब जे हवाले सां पंहिंजे ख़्यालनि जा वीचार बि वंडनि ऐं दोस्तनि जो शुक्रियो बि अदा कनि। महिरबानी हसन। मूंखे ई थोरा ई मञणा आहिनि, ख़ासि तौर ते साईं मंज़ूर मुराद साहब जा, जेके असांजे हिकिड़े निमाणे सॾ ते कराचीअ खां हिते पहुता ऐं असांजी सिंध जे मुल्क जे नंढे खंड जे तमामु वॾे अदाकार, जंहिं पंहिंजी अदाकारी जी छाप रुगो हिते न पर पूरी दुनिया ते छॾी आहे, फ़न जी दुनिया में। उन जी यादि में कोठायल इन प्रोग्राम में असां सां गॾु आहिनि। मां तमामु घणो थोराइतो आहियां साईं मंज़ूर मुराद साहब जो, जन असांखे न रुगो शिरकत जी यकीन ॾियारियो पर उन्हनि एॾो ख़ूबसूरत ॻाल्हायो आहे, एॾो सुठो ॻाल्हायो आहे जो असांखे बि उते वेठे वेठे दिलि भरिजी आई, अखियूं भरिजी आयूं महमूद सिद्दीक़ी साहब जी यादि ऐं उनजे विछोड़े जे हवाले सां कयल ॻाल्हियूं। छो त विछोड़ा ॾाढा ख़ौफ़नाक बि हूंदा आहिनि ऐं हू उन्हनि सां तमामु घणो वक़्तु गॾु रहिया, गॾु अदाकारी कयाऊं। ऐं महमूद सिद्दीक़ी बि जंहिं नमूने फ़न सां इश्क़ु कयो, ड्रामे ते सां इश्क़ु कयो, हू त उन ई सितारे वांगुरु हो जेको थोरी देरि लाइ खिड़ियो ऐं पोइ अलूप थी वियो। 56 साल उमिरि हुअनि कुल ऐं उन ई अरसे में उन्हनि जो जेको सफ़रु हो फ़न जो, उहो बि एतिरो घणो न हो पर उन एतिरो असरु गहरो छॾियो उन फ़न जो जो केरु चई नथो सघे त एतिरी वहीअ वारे ऐं एतिरे घटि वक़्त वारे कमु कंदड़ अदाकार खे एॾो मान मर्तबो मिली सघे थो। सो हू उन्हनि लीजेंडरी, उन्हनि अज़मत माणींदड़ फ़नकारनि मां आहे, छो त जंहिंजो फ़न मौजूदु आहे, जंहिंजो फ़न अज़ीम हूंदो आहे, उहो त फ़न ख़तमु थींदो ई नाहे। ईअं ई असांजी ख़ुशनसीबी आहे जीअं मंज़ूर मुराद साहब बि, तव्हां यकीन ॼाणियो त उन्हनि ई फ़न वारनि कदावर अदाकारनि में शामिल आहिनि जिन खे तव्हां सॼी दुनिया में बीहारे हिकु अदाकार तौरु, हिकु फ़नकार तौरु, हिकु
तख़लीक़ जेको छो त फ़न बि हिकु तख़लीक़ हूंदी आहे, उन तौरु बीहारे सघो था त ही हिन सिंध जी मिटीअ जा ॻोहियल उहे अदाकार आहिनि जेके पंहिंजे फ़न सां ऐं पंहिंजी महक सां इन जेकी अदाकारीअ जो पूरो मंडल हूंदो आहे उनमें पंहिंजी ख़ुशबू पखेड़े सघनि था, पखेड़ींदा रहनि था ऐं पखेड़े रहिया आहिनि। मां हिकु भेरो ॿीहर तव्हां सभिनी जो असांजी ड्रामा कमेटी जंहिं ख़ासि तौर ते ही ड्रामा शोबो आहे जेको असांजो, उन ही प्रोग्राम रिथियो ऐं भरपूर नमूने उनखे करे ॾेखारियो आहे। उनजो कन्वीनर वफ़ादिलदार साहिबु, सलीम राजा ऐं मौलादा जतोई मेंबर उन कमेटी जा आहिनि, शोबे जा, जॾहिं त ॿिया दोस्त बि आहिनि। ऐं मां थोराए थो आहियां अमजद शाह जो PTV तां जॾहिं असांखे ही डॉक्यूमेंट्री ॾाढे सुहिणे अंदाज़ में मोकिलाई, तारुफ़ी डॉक्यूमेंट्री त न चइजे पर हिकिड़ो तारुफ़ हुयो, हिकिड़ो उन्हनि जी ज़िंदगीअ जी हिकिड़ी झाती पातीसूं असां उन जी ज़िंदगीअ में, जेका असांखे हिते नज़र आई हिन स्क्रीन ते। ऐं असां इहे कोशिशि कयूं पिया त कुझु जिदत ऐं नवाण सां हिन प्रोग्रामनि में शयूं पेश कयूं, त उन्हनि जी बि तमामु घणी महिरबानी। ऐं ड्रामा शोबे जे समूरनि जेके दोस्त आहिनि या सखर आर्ट्स काउंसिल जा, ऐं ख़ासि तौर ते असांजा अशरफ राही ऐं अकबर सोलंगी साहिब जा, जंहिंजो आर्ट जो शोबो आहे, छो त जिते फ़न आहे, जिते अदाकारी आहे, ॿई पाण में मिलियल शोबा आहिनि। उन्हनि जा ऐं उन्हनि वटि कमु कंदड़ ही जेके असांजो अदड़ियूं छोकिरा छोकिरियूं प्रोग्राम पंहिंजो फ़न सां लाॻापियल आहिनि, उहे हिते मौजूदु आहिनि। ऐं असांजा शहर सां तालुक़ु रखंदड़ मोज़िज़ शख़्सियतूं मौजूदु आहिनि, केतिरनि जा उन्हनि मां नाला खणिजनि। ऐं सखर आर्ट्स काउंसिल जा असांजा सीनियर BOG जा मेंबर उहिदेदार बि मौजूदु आहिनि। उन्हनि सभिनी जी तमामु घणी महिरबानी। ऐं मुमताज़ लकी साहिब जा बि थोरा जन असांजे हिकिड़े मुख़्तसर सॾ ते अची करे असांजे हिन प्रोग्राम में पंहिंजे दोस्त, पंहिंजे फ़न सां लाॻापियल शख़्सियत ते ॾाढो सुहिणे अंदाज़ में ॻाल्हायो। ऐं हसन जी बि महिरबानी जंहिं प्रोग्राम खे कंडक्ट कयो, ऐं जेके दोस्त ॿिया हिते मौजूदु आहिनि उन्हनि जी बि महिरबानी। तव्हां सभिनी जी महिरबानी जेके हिते मौजूदु आहियो, शुक्रिया। वॾी महिरबानी साईं। ऐं सखर आर्ट काउंसिल जो ही सिलसिलो दोस्तनि खे यादि करण जो, जेकी तमामु घणियूं अहम शख़्सियतूं आहिनि या फ़न सां लाॻापियल जेके माण्हू आहिनि उन्हनि खे यादि करण जो ही सिलसिलो सखर आर्ट काउंसिल पारां जारी रहंदो, उहो चाहे कहिड़े बि फ़नून लतीफ़ा जे शोबे सां वाबस्ता हुजे उन्हनि जे लाइ। ऐं तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। ऐं दोस्तनि जे लाइ इहो ऐलान आहे त म्यूज़िक जेको थ्योरी क्लास आहे उन्हनि में दोस्तनि जे लाइ रिफ्रेशमेंट ऐं चांहि जो बंदोबस्तु कयो वियो आहे। दोस्त उते हलनि ऐं प्रोग्राम पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।